नाज़रीन, सॼी सिंध जियां लाड़काणे में भी आशूर जे ॾिहाड़ ते मातमी जुलूस बरामद कयो वियो आहे। इन वाले सां वीडियो लिंक ते तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां गॾु आहे रशीद समो। अजी दीन इस्लाम जी सरबुलंदी लाइ अज़ीम कुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं करबला जे बावफ़ा साथियुनि जो अॼु योम आशूर जो जेको ॾिहाड़ो आहे उहो वॾो अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाए पियो वञे। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं बाक़राणी रोड ते। बाक़राणी रोड ते जेको आहे जेको जुलूस आहे उहो क़दीमी जुलूस बरामद कयो वियो आहे ऐं लाड़काणे जे सॼे ज़िले जी ॻाल्हि कजे त सॼे ज़िले में 179 मातमी जुलूस ऐं 181 मजलिसूं जेके आहिनि उहे बर्पा कई पियूं वञनि ऐं जेको जुलूसनि जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे ऐं इहे लाड़काणे ज़िले में केतिरनि ई जेको आहे हंधनि खां जुलूस जेके आहे उहे बरामद थी चुका आहिनि, जेके राति जो देरि सां पाकिस्तानी चौकार इलाइक़े में पहुचंदा जिते शाम ग़रीबा पढ़ी वेंदी। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त सिक्योरिटीअ जा जेके इंतिज़ाम आहिनि उहे इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि ऐं 3300 खां वधीक पुलिस अहलकार जेके आहिनि उहे ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया आहिनि, जिन में लेडीज़ पुलिस अहलकार बि आहिनि ऐं जेके मुख़्तलिफ़ जेके जुलूस ऐं मजलिसूं आहिनि उते पुलिस तरफ़ां CCTV कैमराऊं लॻायूं वयूं आहिनि, जिन जो जेको कंट्रोल आहे उहो SSP ऑफिस में क़ाइमु कयो वियो आहे। त ऐं मां तव्हांखे वधीक ॿुधायां त जेके SSP आहे लाड़काणो इमरान कुरैशी उहो लाड़काणे जे मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि ऐं जेके मातमी जुलूस आहिनि उन्हनि जो दौरो करे रहियो आहे ऐं जेके मातमी जुलूस आहिनि उते जेको आहे पुलिस आहे उहा मातमी जुलूसनि सां गॾु आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त जेके केतिरियूं इमाम बारगाहूं आहिनि, जाड़ियल शाह जाफ़री इमाम बारगाह, चारदा मासूमीन विलायत अमीर अल मोमिनीन समेत लाड़काणे ज़िले जी नंढियुनि वॾियुनि इमाम बारगाह में जेको आहे हिन टाइम मजलिस अज़ा जो सिलसिलो जारी आहे ऐं जेके जुलूस आहिनि उहे बरामद कया पिया वञनि। जी।